मुझो नालो महेश कुमार जीरामाणी। मुझो ताल्लुक़ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ से है। मूँ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ के प्लेटफॉर्म ता यूसी थाने अहमद खान में डिस्ट्रिक्ट काउंसिल ते फार्म भरायो है, जैमें मुख्य जामशुर हिता जी अगवान मलिक चंगेज़ खान और उनके दोस्तन की हिमायत हासिल है। आऊँ थाने अहमद खान जी आवाम यूसी थाने अहमद खान की आवाम के एक अपील कयां तो खुदारा जो 40 सालन जो निज़ाम है जैसे असां चैलेंज किया है, तारीख़ में पहिरियों दफ़ो असां चैलेंज किया है। असां चाहियूं था कोस्तान में यूसी थाने अहमद खान में तब्दीली अचे, तवाजा नौजवान के तालीम मिले, सेहत मिले, रोज़गार मिले, ड्रेनेज जो सिस्टम हुए, लाइट हुए, उन सभिनी शयुनि जे लाइ असां मैदान ते लथा आहियूं। तव्हां भाइरनि जो दोस्तनि जो साथ खपे। 24 जुलाई ते तव्हां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार आऊँ पाण महेश कुमार जीरामाणी, जैमें मलिक चंगेज़ खान, कांबू खान ब्राह्मणी, डॉक्टर सिकंदर शोरो साहब, जलाल महमूद शाह साहब, पी नदीम शाह जीलानी साहब, साईं असांजो पी जमा शाह जीलानी साहब, सभिनी जी हिमायत हासिल है। तव्हां मूंखे 24 जुलाई ते भेट ते ठप हुअणी कामयाब कंदा। इंशाअल्लाह ताला तव्हां जे लाइ पूरी थाने अहमद खान यूसी जे लाइ कोशिशि कंदासीं। जेके बुनियादी मसला आहिनि उनके हल करण की कोशिशि कयूं। तव्हां ॾिसो 40 सालन का एक हटी निज़ाम है हिते, जो बोतारकी निज़ाम है उनके असां एक चैलेंज किया है। जो बोतारकी निज़ाम माण्हुनि के ग़ुलाम रखियो वियो है, उनकी सोच के तव्हां ॾिसो जॾहिं को माण्हू बीहंदो है तो हर माण्हू जो जमहूरी हक़ है तो इलेक्शन में हिस्सो वठे। ॿाहिरि हूंदा आहिनि, इलेक्शन बीहंदा आहिनि, इलेक्शन खां पोइ ई पंहिंजाइपूं ये मोहबतूं ये रिश्ता क़ाइम ऐं दाइम रहंदा आहिनि। हिते छा थींदो आहे, अक्सर को माण्हू बीहंदो आहे उते पोइ उनजा बोतार जा वाठा, बोतार जा दोस्त साथी जेके बि चओ कुछ मौजूद माण्हू वो सरगर्म थी वेंदा आहिनि। त बोतार जी जेका सोच आहे ग़ुलामी वारी, साईं सरदार साहब नाराज़ थी पींदो, साईं ॻोठ जो मसलो आहे, साईं पंचायत जो मसलो आहे, साईं राज जो मसलो, बाबा बिल्कुलु राज जो मसलो। असीं बि उन शहर जा रवासी आहियूं, असीं बि अवां जो हिस्सो आहियूं, असीं बि अवां जो हिस्सो आहियूं, असीं बि हिन ॻोठ जा थाणे अहमद खान जा रवासी आहियूं। इहो असांजो बुनियादी हक़ आहे त असीं इलेक्शन में बीहूं, असीं माण्हुनि वटि वञूं ऐं असीं वोटर जी इज़त करायूं। असांजो बीहण जो जेको मक़सदु आहे असीं वोटरनि जी इज़त करायूं, वोटर जी अहमियत करायूं। अॼु असीं बीठा आहियूं, असांखे इहा पक आहे त हू वोट जे लाइ दर दर ते वेंदा, वोट जी रिक्वेस्ट कंदा ऐं असां बि वेंदासीं। असांखे उमेदु आहे त असांखे अवाम मायूस न कंदो। असीं जो बीठा आहियूं ही कोस्तान जी ग़रीब अवाम जेका दुतरियल, जेका जंहिंखे ग़ुलाम रखियो वियो सदियुनि खां, असीं उनखे आज़ादी जी जंग पिया विड़ूं। असांखे उमेदु आहे त असांजी थाणे अहमद खान यूसी जी आवाम असांखे मायूस न कंदी। ऐं यूसी चेयरमैन ते मुंहिंजो भाइटियो राकेश कुमार जेको आज़ादु बीठो आहे मलिक चंगेज़ खान जे पैनल जे तरफ़ां, उन जे लाइ बि असीं यूसी थाणे अहमद खान जे आवाम खे अपील कंदासीं त वोट ॾेई 24 जुलाई ते कामयाबु कजाऊं इंशाअल्लाह ताला। जेके 40 सालनि में अव्हांखे बुनियादी सहूलियतूं न मिलियूं आहिनि, पर असां अव्हां सां इहो ज़रूरु वाइदो कयूं था, जेका स्कीम हूंदी, जेका बजट हूंदी, कोशिशि कंदासीं अव्हां जे हुकूमत खां, हुकूमती दूरियुनि खां, इतादियुनि खां वठी अव्हां जे कोस्तान जे यूसी थाणे अहमद खान में तव्हां ॾिसो इहो पीअण जो पाणी न आहे, उते बेरोज़गारी एॾी आहे। असांजे थाणे अहमद खान शहर में बेरोज़गारी एॾी आहे, यकीन करियो उते ग़रीब असांजा जेके मुस्लमान भाइर आहिनि उहे वीचारा उते माना बेरोज़गारी में मुब्तला आहिनि, नशे में केॾे पान गुटको वापराइनि था, त इहो उनखे आदी कयो वियो आहे। थाणे अहमद खान में तक़रीबन असांजे दीवाननि जे घर मां 100 खां मथे चोरियूं थी चुकियूं आहिनि। ताज़ो थाणे अहमद खान में कुझु महीना अॻे असांजी दीवान असांजी नियाणी खां ॾींहुं ॾिठे जो गले मां ॾोरो जो हाल आयो वियो, लाथो वियो। ऐं असांजो नाबीन भगत फ़नकार गोपीचंद खां उनजो ॾींहुं ॾिठे ॾोरो लायो वियो, ॾोरो ॻीची में लाहे फ़रार थी विया। इहो छा आहे? असांखे दर्स ॾियनि था माण्हू, कुझु चंद माण्हू चओ भई जेको अमन आहे बोतार जे करे, पर असुल ईअं न आहे। असीं सभु हिते जेके रहूं था बिरादरियूं सभु अमन पसंदि माण्हू आहियूं, नंढा थी वॾा थियूं, असीं अबे ॾाॾे खां हिक ॿिए खे सुञाणूं था। असां अमन पसंदि शहरी आहियूं, उन करे अमन आहे। जे अमन बोतारकी जे निज़ाम जे करे आहे त पोइ इहो ज़ुल्म छो आहे थाणे अहमद खान जी आवाम सां? जेकॾहिं माना इहो ज़ुल्म आहे त माना पोइ असीं सम्झूं था त जेका इहा बोतारकी जेका सोच आहे, जेका उन सां गॾु माण्हू जेके उन सां गॾु आहिनि, जेके उनजी सोच आहे त माना इहे शयूं हथ जी करायूं वञनि थियूं। असां ईअं सम्झंदासीं जेके माण्हू चवनि था बोतार जे करे अमन आहे, त हिकिड़ो इलाइक़े जो सरदार आहे, उनजे घर में यूसी थानो अहमद खान जो घरु आहे, उते जे 150 खान चोरियूं थियूं, उनजो तदारक न थिए,
पोइ असां छा सम्झूं। उन करे असां यूसी थाणे अहमद खान जे अवाम खे अपील कयूं था, ख़ुदा सोचो इन पंहिंजे मुस्तक़बिल जो, पंहिंजे नौजवान पंहिंजे बच्चनि जो 24 जुलाई ते वोट ज़मीर जो ॾेई कामयाबु कंदा। महिरबानी।